अॼो की वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध जो बबर शेर फनकार जंहिंखे सिंध जो बबर शेर फनकार जो लक़ब ॾिनल आहे ऐं वाकई बबर शेर फनकार आहे। अहिड़ो फनकार सिंध जो तारीख़ कॾहिं बि न ॾिठो ऐं हालांकि हिन वक़्तु 2025 में बि खोड़ सारा सिंध में फ़नकार आहिनि जिन्हनि में हज़ारे नाला आहिनि सिंध जा, लेकिन अहिड़ो फ़नकार ऐं अहिड़ो यकतारी चपड़ीअ खे वॼाईंदड़ फ़नकार न अॼु ताईं को सिंध में मौजूदु आहे, न उन टाइम में को मर्द मुजाहिद जो को मुक़ाबिले हुयो को अहिड़ो को फ़नकार। हालांकि खोड़ सारनि फ़नकारनि जलाल चांडे जी कापी करण जी कोशिशि कई, मुक़ाबिले करण जी कोशिशि कई, लेकिन जलाल चांडे खे हाराए न सघिया। अॼोके वीडियो में पाण इहो कलाम हिन वीडियो में ॿुधंदासीं त रोई थो जिन लाइ उहे मटिजी विया रो न दिलड़ी जहिड़ा फट पिया। दोस्तों इहो कलाम सिंध जे तारीख़ जो हिकु बहितरीनु कलाम हुयो जलाल चांडे जो। ऐं जलाल चांडे जा हालांकि ओवरऑल जेके बि तव्हां ॾिसंदव एल्बम उहे सभई तमामु बहितरीनु एल्बम हुया सिंध में ऐं उन जा हज़ारे एल्बम जेको आहे सो एॾा मक़बूल थिया सिंध में। उन्हनि मक़बूल कलामनि मां इहो कलाम जलाल चांडे जो तमामु घणो मक़बूल थियो त रो न दिलड़ी जहिड़ा मटिजी पिया रोई थी जिन लाइ से मटिजी विया। दोस्तों इन कलाम जे टाइम में रिलीज़ थियो हुयो इहो एल्बम जॾहिं त यकीन ॼाणियो इहो ब्लैक ते एल्बम खपियो हुयो। जॾहिं बि माण्हुनि वठी हिकिड़े ॿुधो त ॿिए बि वरी उन खे ॾिसी करे ॿुधो, वरी टे उन खे ॾिसी करे वरितो। अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे जा एल्बम हथों हथ खपंदा हुया ऐं ब्लैक ते खपंदा हुया। उन टाइम में कैस्ट जी क़ीमत हूंदी 30 खां 35 रुपया, लेकिन जलाल चांडे जी कैस्टूं खपंदियूं हुयूं 50 रुपया 60 रुपया, माना ॿीड़नि ऐं डबल पैसनि में खपंदियूं हुयूं जलाल चांडे जूं कैस्टूं। इन जो मक़सदु ईअं ज़ाहिर थींदो हुयो त जलाल चांडे जा जेके परस्तार हुया ऐं जलाल चांडे जा जेके चाहींदड़ हुया उहे हज़ारनि जी तादाद में सिंध में हुया। उहे पैसे ॾोकड़ जी परवाह न कंदा हुया, उहे चवंदा हुया कहिड़े बि तरीक़े सां जलाल चांडे जी इहा एल्बम जेको आहे सो असां वठूं ऐं जलाल चांडे जी इहा एल्बम ॿुधूं। दोस्तों तव्हां जलाल चांडे जी तारीख़ ते नज़र कंदो त जलाल चांडे जा जेके बि शादियुनि जा महफ़िल थिया ऐं जलाल चांडे जा जेके बि फंक्शन थिया उन्हनि में तव्हां ॾिसंदो त खचा खच रश हूंदी हुई। इन जो मक़सदु इहे ज़ाहिर थींदो हुयो त जलाल चांडे सां अवाम मोहबत कंदी हुई, जलाल चांडे सां सिंध जी अवाम तमामु घणी मोहबत कंदी हुई। जंहिं बि माण्हूअ खे ख़बर पवंदी हुयो त अॼु जलाल चांडे फलाणी शादी वारे महफ़िल ते आहे त उते माण्हू मेलनि जा मेल पंधु करे बि पुॼंदा हुया। पुराणो ज़मानो तव्हांखे ख़बर आहे उन टाइम में गाॾियुनि वाॾियुनि जो सिस्टम घटि हूंदो हुयो त माण्हू जा घोड़े गाॾीअ ते सवार थींदा हुया या पैदल जेको आहे सो अची करे उन महफ़िल खे ॿुधंदा हुया ऐं पंहिंजे मनपसंदीदा फ़नकार जो दीदार बि कंदा हुया ऐं उन खे ॾिसंदा बि हुया। हिन वीडियो में पाण इहो कलाम ॿुधंदासीं जेके तव्हांखे मूं ॿोल ॿुधाया। कलाम तव्हां सभु खां पहिरीं ॿुधो। उमेदु आहे त वीडियो नंढो पसंदि आयो हूंदो।